मुझे बचा दे मुझे मारे छड़े आए मारे तक छड़े में और मुझे भाई शामर जो सन तो मुझे कटे छोया बा गंबड़ भरिसां लूलाई शाख वटि कमंद जे फसल में नौजवान जो 5 ॾींहं पुराणो लाश हथ आयो आहे, जंहिंजी सुञाणप संदसि वारसनि ॻोठ क़ाइमदीन कलोड़ वासी नौजवान सदाम हुसैन पुट मोहम्मद मारूफ़ कलोड़ तौरु कई आहे। वारसनि जे इतला ते हद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। पुलिस नौजवान जो लाश एम्बुलेंस ज़रिए खणाए पोस्टमार्टम लाइ गंबड़ गिम्स सिटी अस्पताल पहुचायो त लाश मां धप अचण सबबि ट्रामा सेंटर मां इलाज लाइ मरीज़ ऐं ज़ख़्मी ॿाहिरि निकिरी विया, जंहिं सबबि ट्रामा सेंटर ख़ाली थी वियो। नौजवान सदाम जी अमड़ राजुल ख़ातून भाउ रोशन अली ऐं संदसि भेणीअ मंज़ूर हुसैन नौजवान सदाम कलोड़ खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जो शक ज़ाहिर कंदे कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल में मुझे कढायो आहे, दुश्मन दगतों को जबे वे तो वाला अस्पताल में मुझे पुट मारे। तव्हांजे पुट जो नालो छा आहे? सदाम। हा, इहो तव्हां सुञाणो आहे जेको लाश अथव? हाँ हाँ मुझे पुट आहे। हा, कमंद में उछले छॾियो अथऊं। कंहिं उछलियो आहे? मेहर जे मुख्तार पुट, शौकीन पुट अथईसि, शमन पुट अथईसि, अख्तियार पुट तोशू अथसि न तोशू। अमा इहो छाजे करे इहो ईअं थियो? इहो बसि ईअं मिड़ई हिसाब किताब पैसनि जे में। अच्छा। ऐं अबे खे तव्हां ज़हीर फ़कीर मंद ऐं नदीम। इहो घणा ॾींहं अॻु में तव्हांजो पुटु गुम हो? ऐं सिंगार ॾिस न चई तो घणा ॾींहं अॻु में गुम ॿुधाए त अब अॼु चोथों ॾींहुं अथसि, छंछरु ॾींहुं कमु थियो आहे। ठीकु आहे। तव्हांखे कंहिं इतला ॾिनो हिते? असां ॻोल्हियोसीं सुबुह हाज़िरी कमंदनि मां। हा। हिन जे पाड़े में कमंदनि माना लूलाई शाख जे पहिरियों हेठो हा, असां ॾाढो लूलाईअ में ॻोल्हियोसीं। तव्हां किथे वेठल आहियो? असांखे हिकिड़े ॿार ॾिसियो ॻोठ ॿुधाए त ॻोठ असांजो ॻोठ मां कामदीन जे ॻोठ जी आहियां। हा। हे न्याणो आहे जाड़नि खोर जो। हा, ऐं जिन मारियो त वरी उहे हेॾो लूलाई शाख खां ओरे हिते वेठा हा आहिनि? हिते वेठा आहियूं। भाउ आहे साईं, तव्हांजो नालो छा आहे? रोशन अली साईं। जी जी। 2-3 साल थी विया आहिनि। मुंहिंजो पीउ हिननि जे ॿाहिरनि जी क़ुर खणी वियो, हिननि ते हिनखे का शइ ॾिटी विटी न कयो। मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो। हा, मुंहिंजी उमिरि वई अने असां ॿाहिरि बि वियासीं त बि माना हुन असांजो चवणो हुननि वॾनि न वरितो। जी। हलंदे हलंदे माना जेको आहे हाणे बसि मारे छॾियो अथनि साईं। 15-20 साल खां हिननि रहंदो जी। हुनजी जेका ॿनी ॿारो हुयो हिसो हुनखे जेको पीउ ॾिनो माउ ॾिनो उहो सभु खपाए करे हिननि खे खाराईंदो रहंदो कंदो। उहे चवंदा त असांजा पैसा हिन ॾे, हुनखे मारींदा कुटींदा, कुराड़ीअ खे बि वाड़े छॾनि 4-4 ॾींहं 5-5 ॾींहं। इहो ॾेती लेती हुनजो मसइलो पर आहे जेको आहे नंगावती मसइलो। अच्छा। हा नंगावती हिन ते इल्ज़ाम छोकिरे ते हुयो। हा ईअं न हुयो, असांजो हर बार लिखायूं ॻाल्हि। हा, माना कारें जो? हा हा कारां जो। अच्छा। पर हुन खां खाईंदा पीअंदा हुआ। हाणे 4-5 जहिड़े बि ज़मीन हुई, जाइ हुई, माल मिल्कियत जॻह जेका बि सभु खाई विया। तव्हांजो छा थिए? मुंहिंजो सालो। रिपोर्ट नाज़िम जामड़ो, कोशिश डिजिटल गंबट।